दोस्तों अज क्लास 6 जो यूनिट 4 यूनिट 1 को चौथों शुरू कयूं पिया। द वैल्यू ऑफ लेबर, पोरी जी अज़मत, मेहनत जी अज़मत। द खासुल्ला वैल्यू, अहमियत, अज़मत ऑफ जोजा जी लेबर, पोरियो या मेहनत। शोबान इज अ यंग बॉय हु लिव्स इन बदीन सिंध। शोबान एक नौजवान छोकरो आहे जेको बदीन सिंध में रहे थो। शोबान नालो आहे। इज़ आहे हिकु यंग नौजवान बॉय छोकरो हु जेको लिव्स रहे थो इन में बदीन सिंध। हिज फादर वांट्स हिम टू बिकम अ ग्रेट मैन। संदसि पीउ चाहे थो त हू हिकु वॾो माण्हू बणिजे। संदसि हुनजो फादर पीउ वांट्स चाहे थो हुनखे बिकम थियण हिकु ग्रेट वॾो मैन माण्हू। सो ही वांट्स शोबान टू स्टडी वेल एंड वर्क हार्ड। तंहिं करे हू चाहे थो त शोबान चङी तरह पढ़े ऐं सख़्त महिनत करे। सो तंहिं करे ही हू वांट्स चाहे थो शोबान नालो टू ॾा तरफ़ स्टडी पढ़ाई वेल चङी तरह चङे नमूने एंड ऐं वर्क हार्ड सख्त मेहनत। शोबान गोज टू स्कूल डेली। शोबान रोजाना स्कूल वञे थो। गोज वञे थो टू ॾा तरफ़ स्कूल दर्सगाह मदरसो डेली रोजानी। एंड ऑलवेज डज हिज होमवर्क ऑन टाइम। ऐं हमेशा पंहिंजो घरू कम वक्त ते करे थो। एंड ऐं ऑलवेज हमेशा डज करण हिज संदसि होमवर्क घरू कम ऑन ते टाइम वक्त। He also writes what he does every day in his diary. हू पंहिंजे डायरी में जेको कुछ करे थो रोज़ानी लिखे थो। He who also पिण writes लिखे थो what जेको he who does करण every day हर रोज इन में his संदसि डायरी रोज नामचो या डायरी पढ़ण चवंदा आहियूं अमूमन। This helps him in improving his writing. इहो हिनखे संदसि लिखत या लिखणी सुधारण में मदद करे थो। This he helps मदद करे थो him हुनजी हुनखे इन में improving सुधारण बेहतर करण his संदसि writing लिखत एंड इन में and in remembering a lot of things ऐं तमामु घणियूं शयूं याद करण में मदद करे थो। एंड इन में रिमेम्बरिंग याद करण a lot of things तमामु घणियूं शयूं that he could forget जेके हू विसारे सघियो पे। that जेके he who could सघियो forget विसारे। if he did not write them down जेकॾहिं हू उन्हनि खे न लिखे हा। if जेकॾहिं he who did not न करे हा न कयो राइट लिखण देम उन्हनि खे डाउन। ये मुहावरे में राइट देम डाउन लिखियो। रीड द फॉलोइंग डायरी एंट्री बाय शोबान। हेठि ॾिनल शोबान जी रोज़नामचे जी दाख़िला पढ़ूं। टू सी ॾिसण लाइ व्हाट ही डज़ एंड हाउ ही डिवाइड्स हिज टाइम बिटवीन स्टडी वर्क एंड प्ले। इहो ॾिसण लाइ त हू पंहिंजो वक़्तु पढ़ाईअ कम ऐं रांदि में कीअं विराए थो। रीड पढ़ण द हासिल लाइ फॉलोइंग हेठि ॾिनल डायरी रोज़नामचो एंट्री दाख़िला बाए तरफ़ां शोबान। टू ॾा तरफ़ सी ॾिसण वाट जेको ही हू डज़ करण एंड हाउ कीअं ही हू डिवाइड्स विराए थो हिज संदसि टाइम वक्त बिटवीन विच में स्टडी पढ़ाई वर्क कम एंड प्ले रांदि। डायरी एंट्री डायरी या रोज़नामचे जी दाख़िला। नेम शोबान नालो शोबान। डे मंडे ॾींहुं सोमवार। डेट 2/2/2017 तारीख़ 2/2/2017 ये ॿियनि लफ़्ज़नि में चयोसि 2 फरवरी 2017। डियर डायरी
प्यारी डायरी, डियर प्यारी डायरी रोजनाम जो है डायरी। लास्ट सैटरडे गुजरल छंछर ते आई बिगेन वर्किंग एट अ लोकल मिल्क शॉप, मूं हिकु मक़ामी खीर जी दुकान ते कमु करणु शुरू कयो आहे। आफ्टर स्कूल खां पोइ। लास्ट गुजरल या आख़िरी, सैटरडे छंछर आई आऊं बिगेन शुरू कयो वर्किंग कमु करणु एते हिकु लोकल मक़ामी मिल्क शॉप खीर दुकान। आफ्टर खां पोइ स्कूल मदरसो। I go to school in the morning and come back home at 1 o'clock in the afternoon. आऊं सुबुह जो स्कूल वञा थो ऐं 1 वॻे ॿिनि परनि जो घर वापसि अचां थो। आऊं गो वञा थो टूडा तरफ़ स्कूल दरका बदसो इन में द हासिल मॉर्निंग सुबुह एंड ऐं कम अचण बैक वापसि होम घर एते 1 o'clock 1 वॻे इन में द हासिल आफ्टरनून दोपहर। आई से माई प्रेयर्स ऐं पंहिंजी नमाज़ अदा कयां थो एंड देन आई हैव लंच ऐं पोइ दोपहरी मानी या ॿिनि पहिरियुनि जी मानी खां थो। आई आऊं से चवण पर हिते से माई प्रेयर्स मां मुराद आहे पंहिंजी नमाज़ अदा करणी या पंहिंजी दुआ प्रेयर दुआ नमाज़ लाइ सलाह लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। एंड ऐं देन पोइ आई आऊं हैव खे वटि लंच दोपहरी मानी या ॿिनि पहिरियुनि जी मानी। आफ्टर लंच ॿिनि पहिरियुनि जी मानी खां पोइ आई हेल्प माई एल्डर सिस्टर ऐं पंहिंजी वॾी भेण खे मदद कयां थो क्लीन अवर होम असांजे घर खे साफ़ करण में। एंड देन शी हेल्प्स मी ऐं पोइ हूअ मूंखे मदद करे थी विथ माई होमवर्क मुंहिंजे घरू कम में। आफ्टर खां पोइ लंच ॿ जी मानी आई आऊं हेल्प मदद करण माए मुंहिंजी एल्डर वॾी सिस्टर भेण क्लीन साफ़ करण अवर असांजो होम घर। एंड ऐं देन पोइ शी हूअ हेल्प मदद करे थी मी मूंखे विथ सां माए मुंहिंजो होमवर्क घरू कम। आफ्टर दैट उन खां पोइ आई गो फॉर माई क़ुरान क्लासिस ऐं वञा थो पंहिंजे क़ुरान जे तइलीम लाइ क्लासिस लाइ। आफ्टर खां पोइ दैट उन जे आई आऊं गो वञण फॉर लाइ माए मुंहिंजी क़ुरान क्लासिस क़ुरान जी तइलीम अची सघो था। माई इवनिंग्स आर फ्री आफ्टर माई क़ुरान क्लासिस मुंहिंजूं शामूं वांदियूं हूंदियूं आहिनि ख़ाली हूंदियूं आहिनि क़ुरान जे पढ़ाई खां पोइ। माए मुंहिंजूं इवनिंग शामूं वार आहिनि फ्री ख़ाली वांदियूं। आफ्टर खां पोइ माए मुंहिंजो क़ुरान क्लासिस क़ुरान जे पढ़ाई खां। सो माई फादर स्पोक टू द ओनर ऑफ दी अल्लाह वाला मिल्क शॉप तंहिं करे मुंहिंजे पीउ अल्लाह वाला खीर जी दुकान जे मालिक सां ॻाल्हायो। सो तंहिं करे माए मुंहिंजो फादर पीयूस पोइ ॻाल्हायो ओनर मालिक दरख़्वास्त लाइ अल्लाह वाला मिल्क शॉप अल्लाह वाला खीर जो दुकान। अ शॉप नियर अवर हाउस दुकान जेको असांजे घर जे वेझो आहे। हिकु शॉप दुकान नियर वेझो अवर असांजे हाउस घर। टू अलाउ मी मूंखे इजाज़त ॾियण लाइ टू मी अलाउ इजाज़त ॾियण मी मूंखे टू वर्क देयर हुते कमु करण लाइ वर्क कमु करण देयर हुते। ही एग्री टू लेट मी वर्क इन हिज शॉप फॉर 2 hours एवरी डे हू रज़ामंद थियो संदसि दुकान ते मूंखे 2 कलाकनि लाइ कम लाइ। ही हू एग्री राज़ी थियो रज़ामंद थियो लेट मी इजाज़त ॾिनी वर्क कम इन में हिज संदसि शॉप दुकान फॉर लाइ 2 hours कलाक एवरी डे रोज़ानो।
My father told him that I would not work on Sundays and public holidays. मुंहिंजे पीउ हुनखे चयो त आऊं आचारनि ऐं ॿियनि अवामी मौक़नि ते कमु न कंदुसि. मुंहिंजो फादर पीउ टोल चयो हिम हुनखे दैत आऊं वुड कंदो या थींदो नाट न ऐं वुड कंदुसि कंदो थींदो कंदुसि वर्क कम ऑन ते संडे आचार ऐं नई पब्लिक अवामी हॉलीडेज मोकिलूं. माय ओनर इज़ अ नाइस मैन. मुंहिंजो मालिक हिकु सुठो इंसान आहे. द ओनर इज़ अ नाइस मैन. मालिक हिकु सुठो इंसान आहे. द ख़ासिर लाइ ओनर मालिक इज़ आहे हिकु नाइस सुठो या बहितरीन मैन इंसान. ही एग्रीड हू रज़ामंद थियो राज़ी थियो एंड सेड ऐं चयो that the young people should also have time to play with their friends. त नौजवान माण्हुनि खे पंहिंजे दोस्तनि सां गॾु खेॾण जो या कुॾण जो वक़्तु ॾिनो वञे. यंग नौजवान पीपल माण्हू शुड घुर्जे आल्सो पिण बि हैव खे वटि टाइम वक़्तु प्ले कुॾण विथ सामा देयर संदन फ्रेंड्स दोस्त. आई एम फीलिंग वेरी हैप्पी. आऊं तमामु घणी ख़ुशी महसूस करे रहियो आहियां. आऊं एम आहियां फीलिंग महसूस करे रहियो वेरी तमामु हैप्पी ख़ुशी. नाउ आई टू कैन हेल्प माई पेरेंट्स. हाणे आऊं पंहिंजे वालिदिन जी पिण मदद करे सघां थो इन मेकिंग अवर लाइफ बेटर. असांजी ज़िंदगी खे बहितर बणाइण लाइ बाय अर्निंग सम मनी. कुझु पैसा कमाइण सां कुझु पैसनि खे कमाइण सां ऐं पंहिंजे वालिदिन जी ज़िंदगी बहितर बणाए सघां थो. नाउ हाणे आऊं टू पिण बि कैन सघनि हेल्प मदद करणु माए मुंहिंजो ऐं मुंहिंजा पेरेंट्स वालिदिन इन में मेकिंग ठाहिण और असांजूं लाइफ ज़िंदगियूं बेटर बहितर बाय ज़रिए अर्निंग कमाइण सम कुझु मनी पैसा. मदर सेज दैट व्हेन वी कीप आवर सेल्व्स बिज़ी. अम्मा चवे थी त जेकॾहिं असीं पंहिंजो पाण खे मसरूफ़ रखंदासीं. मदर माओ या मां सेज चवे थी दैट त व्हेन जॾहिं उहे असीं कीप रखण आवर सेल्व्स पंहिंजो पाण खे बिज़ी मसरूफ़. We stay away from bad company and bad habits. असीं बुरी सोबत ऐं बुरी आदतुनि खां परे रहंदासीं. We असीं stay away परे रहण फ्रॉम खां मां बैड ख़राब कंपनी सोबत या संगत ऐं ॾहीं बैड ख़राब हैबिट्स आदत. Father believes we should work hard and honestly. बाबा जो यकीन आहे त असांखे सख़्तु महिनत करणु घुरिजे ऐं ईमानदारी सख़्तु महिनत ऐं ईमानदारी करणु घुरिजे. फादर बाबा या पीउ बिलीव्स अक़ीदो रख मञे थो उहो ई असीं शुड घुरिजे वर्क हार्ड सख़्तु महिनत करणु ऐं नई ऑनेस्टली ईमानदारी सां. माई बॉस सेज मुंहिंजो मालिक चवे थो इफ आई वर्क हार्ड जेकॾहिं आउं सख़्तु महिनत कंदुसि. मुंहिंजो बॉस मालिक सेज चवे थो इफ जेकॾहिं आऊं वर्क हार्ड सख़्तु महिनत करूं. आई कैन हैव अ मिल्क शॉप ऑफ माई ओन व्हेन आई ग्रो अप. मुंहिंजो पंहिंजो दुकानु हूंदो जॾहिं आउं वॾो थींदुसि. आऊं कैन सघनि हैव मालिकी लाइ हिकु मिल्क शॉप खीर दुकान ऑफ जो जीजा माए मुंहिंजो ओन पंहिंजो वैन जॾहिं आऊं ग्रो अप वॾो थींदुसि. इंशाअल्लाह अल्लाह ताला चाहियो वन डे
I will have my own shop besides my dream job of computer engineer. हिकु ॾींहुं मुंहिंजो पंहिंजो दुकानु हूंदो, उन खां अलावा मुंहिंजे ख़्वाबनि जी नौकरी या ख़्वाबनि वारो कमु कंप्यूटर इंजीनियर पण थींदुसि. One day हिकु ॾींहुं आयाऊं विलिंदरलाई खे आए वटि माए मुंहिंजो ओन पंहिंजो शॉप दुकानु besides उन खां अलावा माए मुंहिंजी ड्रीम ख़्वाबनि वारी ख़्वाब जॉब नौकरी या कमु आफ़जोजा जी कंप्यूटर इंजीनियरिंग चवंदासीं ओन पंहिंजो शॉप दुकानु. बट एवरीबॉडी एट होम इज नॉट हैप्पी. पर घर में को बि ख़ुशि न आहे. बट पर एवरीबॉडी हर को एट में होम घर इज आहे नॉट न हैप्पी खुश. माई ग्रैंड मदर इज अपसेट विथ माई पेरेंट्स फॉर मेकिंग मी वर्क. मुंहिंजी ॾाॾी मुंहिंजे माइटनि या वालदिन सां नाराज़ आहे, परेशान आहे मुंहिंजे कमु करण ते. मुंहिंजी ग्रैंड मदर ॾाॾी इज़ आहे अपसेट नाराज़ परेशान विथ सामा माए मुंहिंजा पेरेंट्स वालदीन फॉर लाइ मेकिंग करण ठाहिण मी मूंखे वर्क कम. शी सेज हूअ चवे थी आई एम ओनली 11 years old. ताऊं फ़क़ति 11 सालनि जो आहियां. दैट आई शुड प्ले मोर. तंहिंजे करे मूंखे ज़्यादा या वधीक कुॾणु घुरिजे. शी हूअ सेज चवे थी आयाऊं ऐं आहियां ओनली फ़क़ति 11 years साल ओल्ड वॾो ऐं नहीं दैट त आयाऊं शुड घुरिजे प्ले कुॾणु या खेॾणु मोर वधीक या ज़्यादा. सो ग्रैंडफादर टोल्ड हर दैट I can play with my cousins and friends on Sunday and other holidays. तंहिं करे मुंहिंजो ॾाॾो हुनखे चवे थो, हुनखे मतिलबु ॾाॾी खे चवे थो आऊं पंहिंजे सौटनि ऐं दोस्तनि सां आचारनि ऐं ॿियनि मोकलुनि ते कुॾी सघां थो. सो तंहिं करे ग्रैंडफादर ॾाॾो टोल्ड चयो हर हुनखे दैट त आयाऊं कैन सघण प्ले कुॾण या खेॾण विथ सामा माए मुंहिंजो या मुंहिंजा कज़न सौट ऐं दई फ्रेंड्स दोस्त ऑन ते संडे आचार एंड ऐं अदर ॿिया हॉलीडेज़ मोकलूं. एवरी डे हर रोज़ आफ्टर डिनर एंड एशा प्रेयर्स. हर रोज़ रात जी मानी ऐं एशा जी नमाज़ खां पोइ. एवरी डे हर रोज़ आफ्टर खां पोइ डिनर रात जी मानी ऐं ऐं एशा प्रेयर एशा जी या सोमहिणी नमाज़. आई गो टू बेड अर्ली टू गेट अप अर्ली. ऐं बिस्तरे ते जल्दी वञा थो त जीअं सवेरे उथी सघां. आयाऊं गो वञा टूडा तरफ़ बेड बिस्तरो हंधि अर्ली सवेरे टूडा तरफ़ गेट अप जागण अर्ली सवेरे. आई एम बिज़ी ऐं मसरूफ़ आहियां बट आई एम ग्लैड. पर आऊं ख़ुशि आहियां. आयाऊं ऐं आहियां बिज़ी मसरूफ़ बट पर आयाऊं ऐं आहियां ग्लैड ख़ुशि. आई एम हेल्पर एंड अ ट्रेनी. हिकु मददगार ऐं सेखिड़ाट या सिखिया वठंदड़ आहियां. आयाऊं ऐं आहियां हिकु हेल्पर मदद करण वारो ऐं हिकु ट्रेनी सेखिड़ाट या सिखिया वठंदड़. आई एम लर्निंग हाउ टू सेट योगर्ट इन अ क्ले पॉट. ऐं सिखी रहियो आहियां त मिटीअ जे थांव में दही कीअं ॼमाइजे. आयाऊं ऐं आहियां लर्निंग सिखी रहियो हाउ कीअं टू सेट ॼमाइण योगर्ट दही इन में क्ले पॉट मिटी जो था. सो आई विल बी एबल टू मेक योगर्ट फॉर फैमिली वेरी सून. तंहिं करे आउं पंहिंजे घर वारनि लाइ जल्दी दही ॼमाइण सिखी
जे क़ाबिल थी वेंदुसि। सो तंहिं करे आई आऊं विल बी ईंदड़ वक़्त लाइ एबल लाइ क़ाबिल मेक ठाहिण योगर्ट दही फॉर लाइ माए मुंहिंजी फैमिली ख़ानदान वेरी सून तमामु जल्द। Also, I am happy because with the earnings from my job. आऊं ख़ुशि आहियां छाकाणि मुंहिंजे कम या नौकरी मां मूंखे कमाई थी पई आहे, पैसा मिलनि था। Also पिण बि आई आऊं एम आहियां हैप्पी ख़ुशि बिकॉज छाकाणि विद सां मां अर्निंग कमाई फ्रॉम मां खां माए मुंहिंजी जॉब कम या नौकरी। I will save enough money to buy myself a computer. आऊं एतिरा पैसा गॾु कंदुसि जो पंहिंजो पाण कंप्यूटर ख़रीद करे सघां। आई आऊं विल ईंदड़ वक़्त लाइ सेव जमा करणु बचाइण इनफ काफ़ी एतिरा मनी पैसा टू बाय ख़रीद करणु माई सेल्फ पंहिंजो पाण ऐं पाण कंप्यूटर हिकु कंप्यूटर। एंड आई एम वेटिंग फॉर द डे ऐं आऊं उन ॾींहं जो इंतज़ारु करे रहियो आहियां वेन आई विल बी कंप्यूटर इंजीनियर जॾहिं आऊं कंप्यूटर इंजीनियर थींदुसि। एंड आई आऊं एम आहियां वेटिंग इंतज़ारु करे रहियो फॉर लाइ द ख़ासि डे ॾींहुं वेन जॾहिं आई आऊं शल विल ईंदड़ वक़्त लाइ बी थियण हुअण हिकु कंप्यूटर इंजीनियर कंप्यूटर जो इंजीनियर। इट इज़ 9:30 in Badin. Now I am off to bed. बदिन में 9:30 थियनि पिया ऐं आऊं बिस्तरे ते वञा पियो या सुम्हणु वञा पियो। प्यारा ॿारो ही हो क्लास 6 जो यूनिट नंबर 4 जेके तव्हां सां मुकमल कयो। इंशाअल्लाह ताला 5 ऐं 6 यानी 6 क्लास खे तमामु जल्द असीं मुकमल करण आहियूं। चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु करियो। असांजी मोटिवेशन असांजो उत्साह जेको आहे सो तव्हां खां इन सूरत में मिले सो तव्हां लाइक कयो था या शेयर कयो था पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे। महिरबानी।